चूंड सरगर्मियुनि ऐं कश्मीरी भाइरनि सां यकजहती तौर PS-52 इस्लाम कोट ते बीठल जमायत इस्लामी जे उम्मीदवार मीर मोहम्मद बुलेदी जी अॻवानी में कारकुन पारां मिठी खां इस्लाम कोट ताईं गाॾियुनि, मोटरसाइकिलनि, रिक्शनि ऐं जी हिक शानदार रैली कढी वई। PS-52 ते बीठल उम्मीदवार मीर मोहम्मद बुलेदी, अब्दुल सुबहान समेजो, मौलवी शमसुद्दीन सोढो, शाहनवाज कासकेली, गुल मोहम्मद वसाए पोचो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली शहर अंदरि पहुती ऐं शहर जे समूरनि रूटनि तां थींदी रैली टाउन मोड़ पहुती, जिते जलसो मुनक़िद कयो वियो। ख़िताब कंदे जमायत इस्लामी जे उम्मीदवार मीर मोहम्मद बुलेदी चयो त 8 फरवरी ते साहिमी ते ठपो हणी मूंखे कामयाब कंदा त आउं तव्हांजा मसइला असेंबली ताईं खणी वेंदसि। जमायत इस्लामी वाहिद पार्टी आहे जंहिं थर में पीअण जे पाणी जा सवें प्रोजेक्ट लॻाया आहिनि। जमायत इस्लामी जे अॻवान सुभान समेजो, मौलवी शमसुद्दीन सोढो ऐं शाहनवाज कासकेली ख़िताब कंदे चयो त जमायत इस्लामी वाहिद पार्टी आहे जेका बिना के रंग नसल जे माण्हुनि जी ख़िदमत करे रही आहे। 8 फरवरी ते साहिमी ते ठपो हणी मीर मोहम्मद बुलेदी खे कामयाब कजो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।